أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال موسى لفتاه لا أبرح حتى أبلغ مجمع البحرين أو أمضي حقوبا اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا गुज़िरियल दर्स में उहा ॻाल्हि बयानु फ़रमाई वई त क़ुर पाक तरह तरह जा मिसाल ऐं वाक़िया उन करे बयानु कया त जीअं माण्हू उन मां इबरत ऐं सबक़ हासिलु करे। इन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला अहिड़े क़िस्म जो हिकु वाक़ियो बयानु फ़रमायो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो। हिकु भेरे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम खे नसीहत करे रहियो हो। हिकु माण्हूअ सुवालु कयो त छा हिन ज़मीन में तव्हां खां वॾो बि को आलिम आहे? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त न, वाक़ई ईअं हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह जो उलुल अज़म नबी हो। रोज़ ज़मीन में उन खां वॾो आलिम को बि न हुयो, पर मुनासिब ईअं हुयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन ॻाल्हि जो जवाबु अलाह जे हवाले करे चवे त अलाह खे ई ख़बर आहे त हिन रूह ज़मीन में वॾो आलिम केरु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाण न वॾे इल्म जी निस्बत कई, उन करे उनखे सम्झायो वियो त ॿिनि दरियाहनि जे गॾिजण जी जाइ ते असांजो हिकु बानो रहे थो जेको तोखां बि वॾो आलिम आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर पई त मूंखां वॾो बि को आलिम आहे त अलाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरियईं त रब साईं मूंखे उहो मिलाए त जीअं मां उन खां कुझु सिखी वठां। उन करे उनखे ॿुधायो वियो त उहो मजमअल बहरैन वटि रहे थो ऐं उनखे उहो बि चयो वियो त पाण सां गॾु हिकु तरियल मछी बि खण, जिते उहा गुम थी वञे सम्झ त उहो आलिम उन जॻह ते आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मजमअल बहरैन ॾांहुं रवानो थियो, जंहिं सफ़र जो तफ़सील अची रहियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन सफ़र खे आसान बणाइण लाइ पंहिंजो हिकु ख़ादिम हज़रत यूशा पाण सां गॾु खयो, जेको अॻिते हली नबी बणिणो हो। ऐं ॿुधायईंसि त जिते मछी गुम थिए उहा असांजी मंज़िल आहे, उन करे मछीअ जे गुम थियण जी जाइ ॿुधाइजांइ ऐं जेसि ताईं असां मजमल बहरैन ताईं पहुचूं तेसि ताईं सफ़र कंदा रहंदासूं। पोइ भली असांखे हुन सफ़र में डिघो ज़मानो छो न लॻे। फलम्मा बलग मजमअ बैनहिमा, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनजो ख़ादिम हज़रत यूशा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन मुक़रर जॻह ते पहुता त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह सुब्हानहु व तआला जे हुकुम सां हिकु वॾे पथर जे भरिसां सुम्ही रहियो। हज़रत यूशा ॾिठो त उहा मछी ज़िंदा थी टप ॾेई अजीब तरीक़े सां सिरिंग ठाहींदे दरिया में हली वई ऐं पाणीअ में हिकु अलाह सुब्हानहु व तआला जी कुदरत सां हिकु सोराख़ बणिजी वियो। यूशा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾाढो अजीब लॻो ऐं इरादो कयईं त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम निंड मां उथंदो त उनखे ॿुधाईंदुसि। पर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे जाॻण खां पोइ उन खां ॻाल्हि विसरी वई ऐं ॿई ॼणा अॻिते रवाना थिया। अॻिते हली जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बुख लॻी ऐं पंहिंजे भुॻल मछीअ जे मुतालिक़ हज़रत यूशा खां पुछा कयईं त नेरनि आण, सफ़र में थक महसूसु थी रहियो आहे। पोइ उनखे यादि आयो ऐं सॼी हक़ीक़त ॿुधायईंसि त जिते तव्हां आराम कयो हो उन ई जाइ ते मछी अजीब अंदाज़ सां ज़िंदा थी सिरिंग ठाहींदे दरिया में हली वई। शैतानी विसवसे जे करे मूंखां उहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण विसरी वई। अलाह पाक फरमायो क़ाल ज़ालिका मा कुन्ना नबग़ी, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं महसूसु कयो त असां पंहिंजे मंज़िल मक़सद खां अॻिते टपी आया आहियूं त पंहिंजे पेरनि जा निशान ॾिसंदे साॻे रस्ते खां वापसि मोटिया मजमअल बहरैन, जिते ॿ दरिया गॾु पिया थियनि। पहुता हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात कयऊं। हज़रत ख़िज़र नबी सॻोरो हुयो उन या वली हुयो वलावल, पर हुन में को बि शक न आहे। उहो अलाह सुब्हानहु व तआला जो मुक़रब बानो हो
जंहिंखे अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजो हिकु ख़ासि इल्मु अता फरमायो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुन सां मिली पंहिंजे सफ़र जो मक़सदु ॿुधायो त अलाह तबारक व तआला जेको ख़ासि इल्मु तव्हांखे अता फरमायो आहे उन मां कुझु सिखणु चाहियां थो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम चयुसि त इल्मु सिखण लाइ वॾे सब्र ऐं इस्तिक़ामत जी ज़रूरत हूंदी आहे। सफ़र जी तकलीफ़ बर्दाश्त कबी आहे, बुख बर्दाश्त कबी आहे, उञ बर्दाश्त कबी आहे, उस्ताद जा दड़का सहिबा आहिनि ऐं जेका बि दीन जे करे इल्मु सिखण जे करे तकलीफ़ अचे उनजे मथां सब्र ज़रूरी आहे ऐं ॿियो इस्तिक़ामत हमेशगी। मुंहिंजो इल्मु ऐं मुंहिंजा कम तोखे सम्झ में न ईंदा, कंहिं चयो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम, उन करे तूं सब्र बि न करे सघंदे ऐं ज़रूरु एतिराज़ कंदे। जेकॾहिं एतिराज़ कंदे त पोइ इल्मु कीअं सिखी सघंदे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त इनशा आउं इल्मु सिखण में सब्र कंदुसि। इनशा चएं हा, तंहिंजे करे हर कम में इनशा ज़रूरु चइजे ऐं हरू भरू तुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कोन कंदुसि। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त वाक़ई बि तुंहिंजी उहा ॻाल्हि आहे त पोइ भली मूंसां गॾु हल, पर जेसिताईं मां तोखे कंहिं शइ जी हक़ीक़त न ॿुधायां तेसिताईं मूंखां उन शइ जे बारे में सुवालु न कजांइ। भली हक़ीक़त छो न हुजे, पर तंहिं हूंदे बि माण्हू पाण खे वॾो लक़ब ॾियण खां पासो करे। केॾो बि हुजे, के माण्हू हूंदा आहिनि फलाणो मां फलाणो आहियां फलाणो आहियां, पोइ छा थिए त पोइ ॾसिजे त मूंखे फलाणो उहिदो आहे, SP आहियां, फलाणो आहियां, हे आहियां हे आहियां। बाक़ी हरू भरू पाण खे पढ़ा न कजे। इल्मु हासिलु करण लाइ परे खां परे सफ़र करिणो पवे तॾहिं बि माण्हू नक़ीब आहे। हाणे त अलाह जी महिरबानी आहे, ॻोठ ॻोठ मदरसो, पाड़े में मदरसो। अॻे वीचारा उहो हिकिड़े मसइले हदीस सिखण जे लाइ महीनो सफ़र कंदा हुआ। खोड़े जे तकीरे में इलाही वाक़िया आहिनि, को दुआ कुनूत सिखण लाइ, पोइ ॿिए मसइले सिखण जे लाइ महीनो 2 महीना सफ़र करे उहा हदीस उतां सिखी करे ॿुधी करे वरी वापसि आया। त क़दुरु बि इल्म जो उन्हनि खे हुयो जंहिं तकलीफ़ा काटियूं। असां तकलीफ़ा कोन काटियूं, मानी ड्रव ते पैसा ड्रव ते लटा भला। इल्म जो क़दुरु हुयो हज़रत अबू हुरैरा साईं खे जो हदीस में पढ़ियव त मां वाझाईंदो हुअमि त को माण्हू मूंखे सलाह करे, पोइ रस्ते ते वेहंदो हुअमि त मन को माण्हू पुछे त अबू हुरैरा कीअं वेठो आहे, पोइ हर कोई ईंदो असलाम कंदो। पोइ हिकु दफ़े मूंखे बेहोशी थी वई, पोइ माण्हुनि सम्झो त हिनखे मिरंगी थी आहे। पोइ मिरंगीअ जो इलाजु उन वक़्त में इहो को हुयो त निड़ीअ ते लत ॾींदा हुआ। पोइ मूंखे लतां ॾींदा हुआ त हिनखे मिरंगी थी आहे, हालांकि मूंखे मिरंगी कोन हुई, बुख जे करे मां बेहोश थी वेंदो हुअमि। पर इन हूंदे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत खे न छॾियईं। ॿिया मुहाजिर अंसार साहबी सॻोरा पंहिंजे धंधनि वापारनि में हा। हज़रत अबू हुरैरा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरीअ में वेठो हूंदो, इल्मु सिखंदो। हिकु दफ़े बाज़ार में वियो, बाज़ार में होको ॾिनई, हे अलाह जा बाना, ओॾे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विरासत विरहाए रहियो आहे, तक़सीम करे रहियो आहे, तव्हां वरी त शहर में वेठा आहियो। पोइ मुस्लमाननि ईअं सम्झो त माल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विरहाए रहिया आहिनि। आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी तालीम सेखारे रहिया हुआ। चई अबू हुरैरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पंहिंजे दर्स वग़ैरह में आहिनि, चए तो चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल विरहाए रहिया आहिनि, तक़सीम करे रहिया आहिनि वरसो। पोइ चइनि त असुलु वरसो त इहो आहे न, इल्म वारो असुलु वरसो आहे, हे दुनिया वारो वरसो इहो कहिड़ी शइ आहे। दुआ आहे त शल रब साईं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। विच में हिकिड़ी हदीस आंदी अथई, हज़रत अबू रोहिल कलाई रज़ी अलाह ताला अन्हु चवे थो त हिकु भेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे निमाज़ पढ़ाई ऐं निमाज़ में रूम सूरत जी तिलावत फरमायूं ऐं निमाज़ में इश्तिबाह थी पयनि। जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ खां फ़ारिग़ थिया फरमायूं, शैतान असांजे किरात में शुबो विधो
ऐं उनजो सबबु उहे माण्हू आहिनि जेके बिना वुज़ूअ करण जे निमाज़ ते अचनि था। उन करे जॾहिं बि तव्हां निमाज़ ते अचो चङी तरह वुज़ू कंदा कयो। हिन हदीस ॻोरीअ मां उहो सबक़ु मिलियो त जमायतुनि जे कमनि कोताहियुनि जो असरु इमाम साहिब ते बि थिए थो। उन करे मुक़्तदिन खे बि चङी तरह वुज़ू वग़ैरह जो इस्तेमालु करणु घुरिजे। अहिड़ी तरह शागिर्दनि जो असरु उस्ताद ते बि थींदो आहे। उस्ताद पढ़ाए शागिर्द ख़्यालु न कनि, या उस्ताद पंहिंजे पढ़ाइण में शागिर्द पंहिंजे कचहरीअ में, पोइ उस्ताद ते बि असरु थींदो आहे। तंहिंजे करे जीअं जमायत में बावुज़ू थी करे निमाज़ में शामिलु थियणो आहे, ॻाल्हाइणो ॿोलाइणो न आहे, त जीअं निमाज़ में पढ़ाइण वारे ते असरु थींदो आहे, भुल उन खां थींदी आहे, ख़्याल हेॾे होॾे थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे उहो नंढनि जे करे वॾनि ते बि असरु थींदो आहे। जीअं रैयत जो असरु बादशाह ते, शागिर्दनि जो असरु उस्ताद ते, मुरीदनि जो असरु मुर्शिद ते, कॾहिं औलाद जो असरु अबे अमा ते, अबे अमा जो असरु औलाद ते, हिक ॿिए ते असरु थींदो आहे। तंहिंजे करे ॿिन्ही खे कोशिशि करणु खपे त असां पाण में सुधारियो आणियूं। इमाम बि, जमायती बि, मुर्शिद बि, मुरीद बि, उस्ताद बि, शागिर्द बि, अबो बि, औलाद बि, वालिदैन बि त औलाद बि। अबो अमा सम्झाए औलाद कनु ई न ॾे, उस्ताद पढ़ाए सम्झाए शागिर्द ख़्यालु ई न कनि। हा, इमाम वीचारो सिर जी निमाज़ पढ़ाए हे पंहिंजे कचहरीअ में, दुआ आहे अलाह सां अमल जी तौफ़ीक़ ॾे। पोइ हाणे सफ़र शुरू थियो कंहिंजो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जो। अल्लाह पाक फरमायो फंतलका हत्ता इज़ा रकिबा फ़िस्सफ़ीनते। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो सफ़रु शुरू कयो त उन्हनि खे हिकु दरिया तां गुज़रिणो पियो। ॿेड़ीअ वारनि सां ॻाल्हायऊं, ॿेड़ीअ वारनि हिननि खे नेक माण्हू सम्झी बिना किराए जे ॿेड़ीअ ते सुवारु कयो। त हाणे नेक सालिया माण्हू आहिनि। अॻिते हली हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम ॿेड़ीअ जो हिकु तख़्तो भञी ॿेड़ीअ खे ऐबदार बणाए छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेज़ाहिर उहो कमु ॾुखियो लॻो त ॿेड़ीअ वारनि असां सां नेकी कई ऐं नेकीअ जे बदिले में नेकी करण बजाए तो उन्हनि जे ॿेड़ीअ खे ऐबदार बणाए हिकु ॾुखियो कमु कयो आहे। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे सब्र वारो वाइदो यादि ॾियारियो त मां तोसां सब्र करण ऐं सुवाल न करण जो शर्त लॻायो हो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त वाक़ई बि मूंखे पंहिंजो वाइदो यादि न रहियो हो, उन करे तोखां सुवालु करे वरितुमि, अॻिते अहिड़ो ख़्यालु ज़रूरु कंदुमि। उन करे मुंहिंजे मामले में सख़्ती न कर, नरमीअ वारो मामिलो कर। ऐं उहो पैगंबर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको ज़ाहिरी अमल हो उनखे कीअं थो बर्दाश्त करे नुक़सान खे, हुनजे मथां बि हक़ु हो, पर हो उस्ताद हुयो, हुन चयसि बाबा तूं सब्र कर। हाणे ॻुझ जो इल्मु त अलाह खे हुयो, जेका ख़िज़र खे जेको इल्मु हुयो उहो अलाह हुनखे ॾिनो ऐं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे न पियो ॼाणे। ऐं हे हक़ जो नबी हाणे एॾी ग़लती कीअं सहे, हुन खां सब्र थी न सघियो, इन जे करे एतिराज़ु कयसि, सुवालु कयसि। वरी अॻिते हलिया फंतलका हत्ता इज़ा लक़िया ग़ुलामा। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जॾहिं अॻिते हलिया त हिकु ॻोठ जे भरिसां कुझु ॿारड़ा रांदि खेॾी रहिया हुआ। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम उन्हनि ॿारनि मां हिकु ख़ूबसूरत ॿार खे वठी घोटो ॾेई मारे छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी त हिकु मासूम ॿारु जेको नाहक क़तल सो बि बिना कंहिं जुर्म जे, उन करे सब्र न करे सघियो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयाईं त तूं हीउ कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो, हिकु मासूम ॿार खे बिना ॾोह जे क़तल। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम वरी बि साॻियो शर्त यादि ॾियारियसि त तो वाइदो कयो हो त मुंहिंजे कंहिं बि कम ते एतिराज़ु न कंदे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयुसि त वाक़ई बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, अॻिते जेकॾहिं को सुवालु करियां त तूं मूंखे पाण सां गॾु न खणिजांइ ऐं वाक़ई बि तूं मज़ूर आहीं। हलिया
क़ुरान तो चए फंतलका हत्ता इज़ा अतया अहल क़रिया। उन सफ़र में हलंदे हलंदे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र हिकु ॻोठ वटां थियो ऐं ॻोठ वारनि खां मानी घुरियाऊं। ॻोठ वारा अहिड़ा कंजूस हा जो उन्हनि मानी खाराइण खां इनकार करे छॾियो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त ॻोठ जे हिकु घर जी भित किरण ते हुई। ॻोठ वारनि खे उन वटां गुज़रंदे ड्रिज थी रहियो हो। उन करे महिनत हिमत करे मुफ़्त में उन भित खे सिधो करायईं त जीअं उहा भित किरण खां महफ़ूज़ रहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वरी बि एतिराज़ु कयो त ॻोठ वारा अहिड़ा बख़ील आहिनि जो उन्हनि असांखे मानी खाराइण खां बि इनकार कयो। तूं वरी बिना मज़दूरीअ वठण जे उन्हनि खे भित सिधी करे ॾिनी। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त तूं मूं सां गॾु हली न सघंदे। बाक़ी मां तोखे उन्हनि टिनी वाक्यनि जी वज़ाहत करे ॿुधायां थो मां ईअं छो कयो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ां टिनी वाक्यनि जी वज़ाहत। अम्मा सफ़ीनत फ़कानत लिमसाकीन। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम टिनी वाक्यनि जी वज़ाहत कंदे फ़रमायो त ॿेड़ीअ जो फटो उन करे कढियोसूं त उहा ॿेड़ी ग़रीब मिसकीन माण्हूअ जी हुई जेकी वीचारा मज़दूरी करे पेट पालींदा हुआ ऐं उन जे अॻियां हिकु ज़ालिम बादशाह बीठो हो जेको हर सही साले ॿेड़ीअ खे पंहिंजे कब्ज़े में आणे उन खां बेघर जो कमु वठी रहियो हो। असां उन ॿेड़ीअ खे ऐबदार बणायोसीं त जीअं बादशाह जे ग़सब करण खां बची वञे, बेघर खां बची वञे ऐं उहे मिसकीन वीचारा पंहिंजो कमु कंदा रहनि। छोकिरे खे उन करे क़तलु कयुमि जो उन जा वालिदैन नेक माण्हू हुआ। उहो ख़तरो हो त अॻिते हली उहो छोकिरो अलाह तबारक व ताला जो नाफ़रमान थिए हा ऐं पंहिंजे वालिदैन खे बि नाफ़रमानी करण ते मजबूर करे हा। उन करे अलाह सुब्हानहु व ताला जे हुकुम सां उन शरारती ॿार खां वालिदैन जी जान छॾाईसूं। उमेदु आहे त रब साईं उन ॿार जे जाइ ते उन्हनि खे सालियो बचो अता कंदो जेको पाकीज़ ज़िंदगी गुज़ारींदो ऐं पीउ माउ सां बि भलो हलंदो। औलाद हुजे साले हुजे रब खां इहा दुआ घुरिजे रब हबली मिनस सालिहीन। नबियनि दुआ इहा घुरी त रब साईं असांखे साले ऐं फर्मा बरदार औलाद अता फरमा। साईं जन चवंदा आहिनि त उन सां सालियो हयातीअ वारी बि घुरिजे। अलाह साईं औलाद बि ॾे, सालियो बि ॾे, हयातीअ वारी बि ॾे। हा हा छो त नाफ़रमान जेको थींदो चोर थींदो पीउ माउ परेशान वीचारा उहे सदाईं परेशान वेठा छड़ो मेड़ियूं खणंदा माफ़ीअ जे लाइ। तंहिंजे करे औलाद हुजे त फर्मा बरदार हुजे, साले हुजे ऐं हयाती वारी हुजे। बाक़ी दीवार उन करे सिधी करायुमि जो उहो घर ॿिनि यतीमनि ॿारनि जो हो जिन जा वालिदैन वफ़ात करे विया हुआ ऐं उन ई भित जे हेठां पंहिंजे ॿारनि लाइ कुझु मिल्कियत दफ़न करे विया हुआ। उहो ख़तरो हो त जेकॾहिं भित किरी पवे हा त उहो ख़ज़ानो ज़ाहिर थी पवे हा ऐं माण्हू खणी वञनि हा। असां उन भित खे सिधो करायोसीं त जीअं उहो ख़ज़ानो बि महफ़ूज़ रहे ऐं यतीम ॿार वॾा थी पंहिंजो ख़ज़ानो संभालनि ऐं आम माण्हुनि खे बि जेका भित जे किरण मां ख़तरो उहो ख़तरो बि टरी वञे। उहो बि ॿुध त उहे सभु कम मूं अलाह सुब्हानहु व ताला जे अमर ऐं हुकुम ऐं रहमत सां कया आहिनि, पंहिंजे तरफ़ां न कया आहिनि। पोइ हिन में वॾो इख़्तिलाफ़ु आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि नबी हो ऐं ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन में इख़्तिलाफ़ु आहे। के था चवनि वली हुयो, नेक सालिह हो, के था चवनि नबी हुयो। त इहे इल्म जा हिकिड़ा मक़ाम आहिनि जंहिंखे अलाह पाक ॼाणाए। हा जेकॾहिं न ॼाणाए त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे न ॼाणायईं ऐं जे ॼाणायईं त वरी हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॼाणायईं। उन ईअं चयो त अलाह जे हुकुम सां मां पंहिंजे हिन सां न। हा बिरेवली वरी चवंदा बादशाह पीर खे सॼी ख़बर आहे, असांजे साईंअ खे सॼी ख़बर आहे, नबी सलाह सलम खे सॼी ख़बर आहे जेको असां उथूं था कयूं था। अड़े जॾहिं नबी सलाह सलम हर जाइ ते हाज़ुर नाज़ुर आहे त पोइ निमाज़ तव्हां छो था पढ़ायो नबीअ जे मौजूदगीअ में। नबीअ जे मौजूदगीअ में आहे हुकुम त ला तरफ़उ अस्वातकुम, ईमान वारो तव्हां पंहिंजे आवाज़ खे बि बुलंद न कयो ऐं हे वेठा रड़ियूं था कनि लाउडनि ते। इहे शैतान उन्हनि खे सबक़ पढ़ाया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे बि सम्झ ॾे ऐं समूरनि मुस्लमाननि खे सही अक़ीदे रखण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाए वइज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग़ मजमअल बहरैन अव अमज़िय हुक़बा। जॾहिं चयो मूसा पंहिंजे हमराह खे
हुनजो नालो छा आयो? यूशा बिन नून। इहो हली पोइ पैगंबर थियो त न रहंदुसि जेसि ताईं पहुचां ॿिनि दरियाउनि जे मेलाप ते या हलंदो रहां को ज़मानो। हाली त इहा निशानी मिली जिते ॿ दरिया जमा थियनि उन जाइ ते। हाणे हिनखे इहा ख़बर त कोन रही त मेल आहे, ॿ मेल आहे, 3 मेल आहिनि। हलंदा रहिया थकिजी पिया। फलम्मा बलगा मजमा बैनिहिमा नसिया हुतहुमा फत्तखज़ सबीलहु फिल बहरि सरबा। पोइ जॾहिं ॿई पहुता ॿिन्ही जे मेलाप ते यानी दरिया त विसारियाऊं पंहिंजे मछी, पोइ वरितो उन पंहिंजो रस्तो दरिया में सिंघ ठाहे। उहो बि अजीब हुनजो मंज़र हो। फलम्मा जावज़ा क़ाल लिफ़ताहु आतिना ग़दाअना। पोइ जॾहिं अॻिते हलिया चयईं पंहिंजे हमराह खे आणे असां वटि खाधो असांजो। कंहिं चयो? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम। त हाणे बुख लॻी आहे। लक़द लक़ीना मिन सफ़रिना हाज़ा नसबा। असां ॾिठी आहे पंहिंजी हिन सफ़र में थकावट। सफ़र ॾाढो थकिजी पिया आहियूं, तंहिंजे करे हाणे मानी खाऊं, बुख लॻी आहे। क़ाल अरअयत इज़ अवैना इला सख़्र। चयईं छा तो न ॾिठो जॾहिं वेठा हुआसीं पथर वटि। फ़इन्नी नसीतुल हूत, मूं विसारी हुई मछी। वमा अंसानीहु इल्ला शैतानु अन अज़कुरह। ऐं नवेसर कराई मूंखां उहा मगर शैतान जो ॻाल्हि करियां उनजी। वत्तख़ज़ सबीलहु फिल बहरि अजबा। वरताईं दग पंहिंजो दरिया में अजीब नमूने। क़ाल ज़ालिक मा कुन्ना नबग़ी। फरमायईं उहो ई आहे जंहिंजी ॻोल्हा पिया कयूं। ओ जिते मछी वई उनजी असांखे ॻोल्हा आहे। फर्तद्दा अला आसारिहिमा क़ससा। पोइ मोटिया ॿई पंहिंजनि रंधनि ते जाचींदे, माना पंहिंजे पेर। फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना। पोइ लधाऊं हिकु माण्हू असांजे ॿाननि मां जंहिंखे ॾिनी हुईसूं रहमत पंहिंजे तरफ़ां। इहो इल्मु हिकु अलाह जी रहमत आहे, वॾी नवाज़िश आहे, महिरबानी आहे। वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। ऐं सेखारियो होसूं उनखे पंहिंजो इल्मु। क़ाल लहू मूसा हल अत्तबिउक अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा। चयो उनखे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, छा हलां आउं तोसां हिन लाइ त सेखारे मूंखे उन्हीअ मां जेको सेखारियो वियो तोखे इल्मु। क़ाल इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा। चयईं तूं हरगिज़ न करे सघंदे मूंसां गॾु सब्र। इल्मु पिराइण में सब्र खपंदो आहे। ए मूसा तूं सब्र न करे सघंदे। वकैफ़ तस्बिरु अला मा लम तुहित बिही ख़ुबरा। ऐं कीअं सब्र कंदे अहिड़ीअ शइ ते जो नाहे तुंहिंजे वस उनखे सम्झणु। तुंहिंजे सम्झ में न ईंदी ज़ाहिरनि त इहो वॾो गुनाह जो कमु थींदो। क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाहु साबिरन अला अअसी लक अमरा। चयईं तूं लहंदे मूंखे जेकॾहिं घुरियो अलाह सब्र वारो ऐं न बरख़िलाफ़ी कंदुमि तुंहिंजे हुकुम जी। क़ाल फ़इन इत्तबअतनी फला तसअलनी अन शैइन हत्ता उहदिस लक मिन्हु ज़िक्रा। चयईं जेकॾहिं हले थो मूंसां त न पुछा कजांइ कंहिं शइ जी जेसीं आउं ॿुधायां तोखे हुनजो बयानु। तेसि ताईं सब्र कजांइ, सुवाल न कजांइ त हे कमु हीअं छो कयई। हाणे सफ़र शुरू थियो। फंतलका हत्ता इज़ा रकिबा फि सफ़ीनति ख़रक़हा। पोइ रवाना थिया आख़िर जॾहिं चढ़िया ॿेड़ीअ में त भॻाई उनखे। क़ाल ख़रक़तहा लितुग़रिक़ अहलहा लक़द जित शैअन इमरा। चयईं तूं भॻो उन्हीअ खे जीअं ॿोड़े उनजे सुवारीअ खे, अलबत तो कयो आहे कमु अढंगो। क़ाल अलम अक़ुल इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा। चयईं छा मूं न चयो हो त तूं न करे सघंदे मूंसां गॾु सब्र।
क़ाल ला तुआख़िज़नी बिमा नसीतु वला तुरहिक़नी मिन अमरी उसरा। चयईं न वठो कर मूंखे मुंहिंजे वेसर ते ऐं न पहुचाए मूंखे मुंहिंजे कम में सख़्ती। मूं ते यार सख़्ती न कर, मूंखां वेसर थी वई। फंतलक़ा हत्ता इज़ा लक़िया ग़ुलामन फ़क़तलहू। पोइ ॿई हलिया तव्हांजो जॾहिं मिलिया हिक छोकर सां त मारे विधाईं उनखे। क़ाल क़तलत नफ़्सन ज़कियतम बिग़ैरि नफ़्स। चयईं छा तो मारियो हिक माण्हू बेॾोह खे बिना एवज़। लक़द जिअत शैअन नुकरा। बेशक तूं कयो कमु ख़राब जो हिकिड़े मासूम खे मारे विधई। क़ाल अलम अक़ुल लक इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा। चयईं छा न चयो मूं तोखे त तूं न करे सघंदे मूं सां गॾु सब्र। क़ाल इन सअलतुक अन शैइन बअदहा फला तुसाहिबनी। चयईं जेकॾहिं आउं तोखां पुछा करियां कुझु बि हिन खां पोइ त न गॾु रखजांइ मूंखे। क़द बलग़त मिन लदुन्नी उज़रा। बेशक तूं पहुते मुंहिंजे तरफ़ां लाचार खे। फंतलक़ा हत्ता इज़ा अतया अहल क़रयतिन इस्ततअमा अहलहा फअबौ अन युज़य्यिफूहुमा। पोइ ॿई हलिया आख़िर आया हिक ॻोठ वारनि वटि। खाधो घुरियाऊं उते वारनि खां। फअबौ पोइ इनकार कयाऊं अन युज़य्यिफूहुमा उनजे महिमानी करण खां। फवजदा फीहा जिदारन युरीदु अन यंक़ज़ फक़ाम। पोइ लधाऊं उते हिक भित जा किरण ते हुई। पोइ सिधो कयाईं उनखे। क़ाल लौ शिअत लतख़ज़त अलैहि अजरा। चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाहे हा वठे हा उन ते मज़दूरी। हिकु त हिन ॻोठ वारनि मानी न खाराई, ॿियो वरी बुख ते हेॾो खफ़ो करायई, पोइ बि मज़दूरी त वठे न। क़ाल हाज़ा फ़िराक़ु बैनी व बैनिक सउनब्बिउक बितअवील मा लम तस्तति अलैहि सबरा। चयईं हाणे जुदाई आहे मुंहिंजी ऐं तुंहिंजे विच में, इजो ॿुधायां थो तोखे राज़नि जो न करे सघियो तो जंहिं ते सब्र। अम्मा सफ़ीनतु फ़कानत लिमसाकीन यअमलून फ़िल बहरि फ़अरदतु अन अईबहा वकान वराअहुम मलिकुन यअख़ुज़ु कुल्ल सफ़ीनतिन ग़स्बा। पर उहा ॿेड़ी त हुई ग़रीबनि जी जेकी धंधो कंदा हुआ दरिया में। पोइ मूं घुरियो त नुक़्स करियां उन्हीअ में, ऐं उन्हनि जे पोयां हिकु बादशाह हो जो वठे पियो हर ॿेड़ी बेघर में। तंहिंजे करे मां हिन खे टुंग कयो त हाणे मिड़ई तख़्तो हणी करे हिन जो गुज़र कंदा, पंहिंजो पेट गुज़र, ऐं हो बादशाह जे हिन खां बेघर खां बची वेंदा। तंहिंजे करे मां इहो कयो। ऐं जे मूसा अलैहिस्सलाम थी सघे थो इहो शर्त न करे सघां त हाणे जेकॾहिं कयां, इन पियो कंदो हलियां त थी सघे थो अञा राज़ इल्म जा खुलनि हा। पर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम शर्त कयसि त 3 दफ़े त हाणे जेकॾहिं मां सुवालु कयां त पोइ मूंखे तव्हां जुदा कजो। दुआ आहे अलाह साईं इल्म जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ ॾे, इल्म पिराइण में सब्र जी बि तौफ़ीक़ ॾे। उस्ताद ऐं किताब ऐं मदरसे जे हर शइ जे अदब करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।